अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा चाहती चारुंडो आखिरकार पंहिंजी धीउ जो शादी हाणे हैदर सां ज़बरदस्ती कराए छॾींदो। छा सावल खान हाणे रोंडे खां 10 लाख रुपया छिके वठंदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी रेडी ऐं रेडी वीडियो में ॾियण वारो दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जामनी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे पहले से न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रोंडा जेको आहे पंहिंजी धीउ जे मथां ज़ोर भरींदो। पंहिंजी धीउ खे चवंदो त अगरि जेकॾहिं तोखे हैदर सां शादी करण में राज़ी न थिए त पोइ तूं असांजे सिर जो ख़ैर कॾहिं बि न घुरिजे। छो जो रेस चाकर खान ऐं सावल खान असांजे मथां हमलो करे ऐं असांखे मारे छॾींदा ऐं पोइ तूं ख़ुशि रहंदे। सुणी चवंदो त न बाबा पोइ मां बि ख़ुशि न रही सघंदुसि। पर मां आख़िरकार छा कयां, मां बि मजबूर आहियां ऐं मां हुन घर में कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदुसि। छो जो मूं ते खून भाउ जो संग ॾिनल आहे, हू मूं मथां ज़ुल्म कंदा। रोंडा चवंदो त ईअं मां हुननि जे मथां कॾहिं बि तो मथां ज़ुल्म थियण न ॾींदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे, बसि तूं परेशान न थी ऐं तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी ऐं तूं हैदर खे हाणे पंहिंजो कर। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे हैदर खे साफ़ साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं रोंडो 10 लाख रुपया न ॾे त न ॾे, बहरहाल उनखां संग ज़रूरु वठंदासीं ऐं उनखे ॾे जेको आहे 10 लाख रुपया जी ज़ोर भरींदासीं। अगरि जेकॾहिं ॾे त ठीकु आहे, न त पोइ उनखे छॾे ॾींदासीं। हैदर चवंदो त सावल खान जीअं तुंहिंजी मर्ज़ी, बहरहाल उनखां संग ज़रूरु कढजांइ। अगरि जेकॾहिं हुननि जो संग असांखे मिली वियो त उनखां बाद रोंडो जेको आहे कॾहिं बि असांजे मथां हमलो करण जी कोशिशि न कंदो। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो हैदर जेको आहे उहे सावल जे घर ॿाहिरां हाणे पंहिंजा सभई माण्हू बीहारे छॾींदो। हू तमामु जल्द शादी कंदो रोंडे जी धीउ सां। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे जाबिर जे उतां ते पंहिंजा माण्हू बीहारे ईंदो ऐं उन्हनि खे चवंदो त तव्हांखे कीअं बि करे होशियारी सां रहणो पवंदो। अगरि जेकॾहिं जाबिर पंहिंजे घर में पैर रखण जी कोशिशि करे त पोइ तव्हां उनखे काबू करे मूं वटि ॻेले अचिजो, जीअं उनखे मौक़ो न मिली सघे ऐं हू घर में दाख़िल न थिए। अगरि जेकॾहिं हू घर में दाख़िल थी वियो त पोइ वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी घर वापसि ईंदो। ईअं कॾहिं बि न ईंदो। उन जे करे तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हांखे हर हाल में जाबिर ऐं कासिम खान खे काबू करणो पवंदो। उहे माण्हू चवंदा सावल खान तूं परेशान न थी। दोस्तों उमीद ते कहाणी ईंदी आहे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नईं वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।